अस तव्हांखे हिकिड़ी असां कथा ॿुधायूं भगवान जे प्यारे मंसूर भक्त जी, जेकी गुरु भाव सां जुड़ियल आहे, प्रभुअ जे नाम सां ऐं ब्रह्म ज्ञान सां जुड़ियल आहे। कि ॾिसो, कोई बि हुजे, विधर्मी हुजे, उन में भी सिक हुजे, श्रद्धा हुजे, त उहो बि ब्रह्म ज्ञान पाए थो सघे। ॾाढी अद्भुत कथा। ऐं इहा कथा असांजे गीता प्रेस कल्याण जे ग्रंथनि में ई आहे। इतिहास जी हाणे जी कथा इहा, कलयुग जे हिन ज़माने जी। ध्यानु ॾिजो भाई। मंसूर जी हिकिड़ी भेण हूंदी हुई जंहिंजो नालो हो अनल। छा नालो हो? मां तव्हांखां इन करे पुछंदो आहियां त तव्हांखे बि नालो यादि रहिजी वेंदो त पूरी कथा यादि अची वेंदी। अनल उन जो नालो। हिंदीअ में अनल चइबो आहे आग खे, हा न। हाणे त उर्दू, उन जो नालो अनल हो। उन जी ॾाढी रुचि हुई भगवान जे भक्ति सत्संग में। हिकु बार कुझु सत्संग पढ़ंदे पढ़ंदे उन हिकिड़ी पॉइंट नोट कई। उन में कंहिं महात्मा लिखियो हो कि अगरि तुम भगवान खे पाइण थी चाहें त संतनि जो संग कर। पूरन दरवेश कोई महात्मा जेके हुजनि, बसि उन्हनि जे संग करण सां तोखे भगवत प्राप्ति थींदी, सिक श्रद्धा सां। इहा ॻाल्हि उन जे हृदय में वेही रही। चवंदा आहिनि जहां चाह वहीं राह। त उनखे सची सिक हुई त भगवान उनखे उन पूरण महात्मा सां मिलायो। आहा, उन्हनि जो नालो हुयो हक़ महात्मा। छा नालो हो? ब्रह्म ज्ञानी आहे महात्मा हक़ जी। हक़ वैसे भगवान जो बि नालो अथव। हक़ मौजूद उर्दूअ में चवंदा आहिनि। असांजे सिंध में कई भाषाउनि जा शब्द उर्दूअ जा मिलियल अथव, तव्हांखे जानकारी हूंदी, हा न। छो जो हुते सभु हिकु साथ रहंदा हुआ सिंध में। ऐं पाकिस्तान में विधर्मी मूर्ति पूजा न मञींदा आहिनि। इन करे केॾी महिल अहिड़ो बि समय आयो, वॾा चवंदा हुआ कि उन्हनि जे करे उहे वधीक गुरु ग्रंथ साहिब रखी करे ऐं पंहिंजी भक्ति कंदा हुआ। हाणे सत्संग जी उहा उन महात्मा सां मिली, हक़ महात्मा सां। उन वटि उनखे रंग चढ़ी वियो। उन अहिड़ो उनखे भॻवान सां जोड़ियो, छो जो पहिरियों ई ख़ाली हुई, मन में विकार न हुआ, वीचार वेही रहियो ऐं तुरंत श्रद्धा जागी ऐं भगवान जी अहिड़ी कोई कृपा थियणी हुई, उन जे अंदरि आत्म ज्ञान प्रकट थियो। हाणे ध्यानु ॾिजो भाई, त ॾींहं राति उन जे मुख मां हिकु शब्द निकिरणु लॻो कि मां ही शरीर न आहियां, मां त उन भगवान जो ई रूप आहियां, मां उहो ई परम तत्व आहियां। इन खे असांजे सनातन भाषा में मंत्र जेको चइबो आहे, उहो चइबो आहे अहम ब्रह्मास्मि। मां ख़ुदि ब्रह्म आहियां। ध्यानु ॾिजो। सो अहम, उहो परम तत्व मां ई आहियां। शिवोहम, उहो शिव तत्व मां ई आहियां। चओ हरे राम। सर्वदम खलविदम ब्रह्म, द्वितीयो न अस्ति। हिकिड़ो भगवान ई आहे, ॿियो काथे आहे। लेकिन ध्यानु ॾियो, अहम ब्रह्मास्मि, ये असांजे सनातन धर्म जी महिमा आहे, मर्यादा आहे। ॿियनि में ईअं कोन्हे। वीचारे जीसस एतिरो ई चयो कि मां भगवान जो पुटु आहियां, मैं ईश्वर का पुत्र हूँ। उनखे कील ठोके छॾियऊं, हथनि में जीअरे जागंदे खे, पेरनि में हथनि में कील हणी करे उनखे एॾी पीड़ा ॾिनऊं। चओ हरे राम। मुस्लिम धर्म में कंहिंखे इजाज़त न आहे भगवान जे चरणनि खां मथे थिए। पहिरियों त रूप रंगी न मञींदा आहिनि हो, पर कोई चए त बसि मां उन ख़ुदा जे चरणनि में आहियां, एतिरो उन खां मथे हो त उहे पाण ई मारे छॾींदा उन्हनि खे। हिकिड़ो असांजो सनातन धर्म आहे। हिते असांखे भगवान चवंदा आहिनि, आहा एव जीवो मम अंश। हिते परमात्मा चवंदा आहिनि, प्यारा काॾे थो वञे, तूं मां हिकु ई आहियूं, कोई भेद कोन्हे। हिते सतगुरु चवंदा आहिनि असांखे, मन तू ज्योत स्वरूप है। हिते कृष्ण भगवान भागवत में चवंदा आहिनि, पाण खे शरीर न सम्झो, शरीर सम्झंदा आहिनि जेके मूर्ख आहिनि। इहा ई त सची भक्ति आहे, ॿियो काथे आहे?
चओ हरे राम। काश इहा ॻाल्हि ॿियनि विधर्मियुनि खे सम्झ में अची वञे त नरक ई न वञनि। हे कलयुग जे करे ई अहिड़ा मार्ग ठहिया आहिनि। कलयुग जो स्वभाव आहे कि उहे अधर्म खे ताक़त ॾींदो आहे, बुराईअ खे, पर जीत हमेशह सच जी थींदी आहे, यादि रखिजो। हाणे साध संगत जी उन जे मुंहं मां बि उहो ई शब्द निकितो कि अहम ब्रह्मास्मि जे चइबो आहे न, त उर्दूअ में चइबो आहे अनल हक़। छा चइबो आहे? हाँ, कि मां ई भगवान आहियां। हक़ याने भगवान, वो तत्व मां ही आया अनल। अब संयोग ॾिसो कि उन शिष्य जो नालो, शिष्या जो नालो अनल, गुरुअ जो नालो हक़, हा न। और अनल हक़ मंत्र है, इहो परमात्मा जो जेको अहम ब्रह्मास्मि असांजो मंत्र है, उहो ई शब्द थियो। हाणे उन जे मुख मां ॾींहं राति निकिरणु लॻो, ऐं उन में इहो वॾो अपराध आहे, प्राणनि जो दंड आहे। इहा ॻाल्हि बादशाह जे कन ते पई, ॾाढो गुस्सो आयो। उन मंसूर खे सॾु करायो, तुंहिंजी भेण बिगड़ी वई आहे, सुभाणे अगरि न सुधरी त पको उनखे मृत्यु दंड मिलंदो। भाई पंहिंजे भेण खे सम्झाए। मंसूर खे ॾाढो गुस्सो आयो। मंसूर वियो, उनजी भेण महात्मा सतगुरनि वटि वेठी हुई ऐं पंहिंजे खुमारीअ में नाम में वेठी। चओ हरे राम। छो जो पोइ वरी दुनिया न वणंदी आहे। इहो जेको रस अची वियो न, हा हा, पोइ त शरीर खां माण्हू अलॻि थी वेंदो आहे। चाहे कितने भी कर ले कोई भी सितम, साथ छोड़ेंगे ना एक दूजे का हम। एक बंदे से मैं तो खुदा हो गया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। मेरी आँखों से सारा जहां खो गया। अहिड़ी अवस्था अची वेंदी आहे। हाणे साध संगत जी मंसूर ते पहुतो डाटण जे लाइ, मुंहिंजी भेण जी जान खे ख़तरो आहे, ॾाढो वञी करे चिल्लाईंदोमांसि, पर उन जॻह ते वेठो उन सतगुरनि पूरन मुकमिल महात्मा जो दर्शन कयईं। उन जॾहिं प्रेम सां उनखे ॻाल्हायो त चईं, भाई सही छा आहे ग़लति छा आहे तूं सम्झी वठि, पोइ जीअं तूं चओ। जॾहिं उन ॿुधई त कथा ईअं थी चए, उन जे अंदरि बि उहा सुरत चढ़ी वई, खुमारी चढ़ी वई, ऐं उनखे बि उहो आत्म तत्व जो बोध थियो। हाणे त पंहिंजे भेण खां वधीक उहो पियो चए अनल हक़, अनल हक़। छा पियो चए? अनल हक़, कि मां उहो ई तत्व आहियां, मां उहो ई स्वरूप आहियां, मां ख़ुदि ख़ुदा आहियां। धीरे धीरे उन जो एॾो प्रेम वधी वियो कि ज़बान रुके ई न, उन रस में विभोर थी वियो, ॿाहिरी सुध ॿुधी न रहे। हाणे त उन खां वधीक उन जी शिकायत पहुची। बादशाह हिकिड़े माण्हूअ खे मोकिलियो, विश्वास पात्र बुद्धिमान माण्हू हो। उहे हिकु ॿ माण्हू मोकिलियो त हाणे कथा थी चए, उनखे बि रंग चढ़ी वियो। उहो बि महात्मा हक़ वटि आयो त उहो बि अनल हक़, उहो बि भॻवान जे सुरत में चढ़ी वियो, चुप थी वियो, शांती अची वई। ॿ टे माण्हू ॿिया मोकिलियईं, उन्हनि खे बि रंग चढ़ी वियो। चओ हरे राम। बादशाह चई, त वॾी ॻाल्हि थी वई, जेको वञे थो वापसि ई नथो अचे। जीअं कंस मोकिले पियो राक्षस, भॻवानु उते ई सिधो वैकुंठ पिया मोकिलनि, मथुरा कोई वञे ई न पियो। लेकिन पोइ बि बादशाह कुझु माण्हू मोकिले करे ऐं मंसूर खे वापसि घुराए वरितो। ऐं मंसूर खे चवणु लॻो, तूं बंदि कंदे की न चवणु? त हो त खुमारीअ में हो। जॾहिं ब्रह्म ज्ञान अची वञे पोइ भउ थोरी न थींदो आहे मृत्यु जो, अभय अवस्था अची वेंदी आहे, शरीर जे ॿाहिरि थी वेंदो आहे, माण्हू अलॻि थी वेंदो आहे। तव्हांजो कोई कपिड़ो खणी वञे, तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? कपिड़ो फाड़े त तव्हां चवंदो कपिड़ो अलॻि आहे, मां अलॻि आहियां। उते बि चवणु लॻो जोर जोर सां प्रेम में, अनल हक़, अनल हक़। बादशाह खे एॾी चिड़ लॻी कि जेके बि वेठा हिकु हिकु जूतो हणो हिनखे, सभु हुनखे जूतो हणणु लॻा। लेकिन हिकिड़ो श्रद्धालु उन गुल चाढ़े छॾिया। जंहिं जंहिं जूतो हयो त हुनजे होठनि ते मुस्कान आई, खिलणु लॻो, ऐं हिकु हिकु जूते ते चवणु लॻो अनल हक़, अनल हक़। लेकिन जंहिं गुल चाढ़िया त गुल उनखे ईअं लॻा कि अखियुनि मां आंसू वही आयो। छाजे करे? संतनि खे अपमान प्यारो हूंदो आहे, मान प्यारो न हूंदो आहे, हा न। उहो मान उनखे सुठो न लॻो। अरे तूं हुन मिटीअ ते गुल थो चाढ़े, छा थो करे? बादशाह पुछियो,
जॾहिं तोखे जूता था पवनि त तूं खिले थो, ऐं तोखे उन गुल चाढ़िया आहिनि, रोए छो थो तूं? त उन मंसूर जेको जवाबु ॾिनो, उहा उन जी ई वाणीअ में शब्द संग्रह थियनि। ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई, मंसूर छा थो चए? अगर है शौक मिलने का तो हरदम लौ लगाता जा, जलाकर खुद नुमाई को भस्म तन पर रमाता जा। ये आनंद बादशाह तोखे खपे त खुद खे मिटाइणो पवंदे, प्रभुअ सां पाण खे जोड़नो पवंदे। अगर है शौक मिलने का तो हरदम लौ लगाता जा, जलाकर खुद नुमाई को भस्म तन पर रमाता जा। पकड़ कर इश्क का झाड़ू, सफा कर हिजरे दिल को, दुई की धूल को लेकर मुसल्ले पर उड़ाता जा। मुसल्ला फाड़ तस्बीह तोड़, किताबें डाल पानी में, तस्बीह ने माला। पकड़ दस्त जू फिरश्तों का, गुलाम उनका कहता जा। संतन जो संग करे उन जो गुलाम बण। बादशाह या बादशाहीअ खां वॾी दौलत अथई, वॾो खजानो, वॾो पद अथई। न मर भूखा न रख रोजा, न जा मस्जिद न कर सिजदा। वजू का तोड़ दे कूजा, शराबे शौक पीता जा। यानी उन जे भक्ति जो नशो कर। न हो मुल्ला न बन बमहन, न हो मुल्ला न बन ब्रह्मन, दुई की छोड़ कर पूजा। हुक्म है शाह कलंदर का, अनल हक तू कहता जा। हमेशा खा हमेशा पी, न गफलत से रहो एकदम, नशे में सैर कर अपनी, खुदी को तू जलाता जा। पंहिंजे अभिमान के जलाए छॾ। कहे मंसूर मस्ताना, हक मैंने दिल में पहचाना। राजा बादशाह मां पंहिंजे अंदर उन प्रभुअ के गोविंद के सुञाणे वरितो, तॾहिं मां दीवानो थियो आं। कहे मंसूर मस्ताना, हक मैंने दिल में पहचाना। वही मस्तों का मैं खाना, उसी के बीच आता जा। चो हरे राम। इहो ॿुधी करे राजा खे निवड़त न आई, उल्टो राजा खे एॾो क्रोध आयो, उनखे मृत्यु दंड ॾिनई, हिन खे सूलीअ ते चढ़ायो। ऐं उन निर्दोष महात्मा ब्रह्म ज्ञानीअ खे सूलीअ ते चढ़ायो वियो। तव्हां चवंदो भॻवानु छा बचाए न पियो सघे? अरे हो शरीर खां त पहिरियों ई अलॻि थी वियो। असां शरीर जे धुरीअ ते जीअण वारा आहियूं न, त असांजे लाइ शरीर ई सभु कुझु आहे। ये कई कथाऊं भागवत में ऋषभदेव भगवान खुद अग्नि में हलिया, प्रशद्र अग्नि में प्रवेश करियो। अहिड़ी कई कथाऊं साध संगत जी। उस शरीर में आहिनि ई कोन, परमात्मा में जेके वेही रहियो त शरीर कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। भगवान पंहिंजा द्वारपाल खणी था अचनि, जय विजय, कंहिंखे हिरण कश्यप था ठाहिनि, कंहिंखे हिरण्याक्ष बुरी तरह मारनि था। असांजे लाइ ॾाढी ख़राबु ॻाल्हि। अरे भाई हो ऊंचा उथी आहिनि। चओ हरे राम। तॾहिं जेॾी महिल सूलीअ ते चाढ़ियऊं, आहा ॾाढी प्यारी कथा। तॾहिं उनजे रोम रोम मां निकिरणु लॻो, शरीर में प्राण निकिरिया पोइ बि आवाज़ पई अचे, अनल हक अनल हक। बादशाह चयो हिनखे जलाए छॾियो, छो जो मुस्लमान जलाईंदा न। भगवान त उनखे स्वीकार कयो, त उनजो सही संस्कार थियो। जलाए छॾियऊं त आग जी लपटुनि मां आवाज़ पई अचे, अनल हक। चयो हिन जी रख समुद्र में विझायो। और समुद्र में जेॾी महिल रख वई त समुद्र जे हिकु हिकु लहर मां आवाज़ पई अचे, अनल हक अनल हक। हाणे ॾिसी करे बादशाह किरी पियो, चई मूंखां घोर महापाप थियो आहे, महा अपराध थी वियो आहे। अरे हिन जे मरण खां पोइ बि उहा आवाज़ नथी वञे, मतिलबु मां ग़लति आहियां। तॾहिं उहो बादशाह वापसि आयो उन ई महात्मा वटि, महात्मा हक़ वटि। उन जे भेण खां बि क्षमा घुरियईं, उन जे चरणनि ते किरी अपराध चए थो मूंखे क्षमा कयो। ऐं उन खे बि उन महात्मा पंहिंजो सेवक ठाहे करे उनखे बि नामदान ॾिनो। चओ हरे राम। इहा चइबी आहे भॻवान जे लाइ। चवंदा आहिनि न कि सीस दिए जो गुरु मिले तो भी सस्ता जा। सिर ॾेई करे बि उन्हनि भक्ति कई आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। उही नाम असांखे सरलता सां मिले थो।
आनंद सां तो मिले। हाणे कोई अहिड़ा बादशाह बि कोन्हनि तव्हांखे भक्ति करण खां रोकनि। औरंगजेब 1.25 मण तोड़ींदो, जणिया ऐं चोटियूं रखंदो, ख़बर अथव, 1.25 मण, पोइ सुबुह जो नाश्तो कंदो। एॾा हिंदू बदिलजिया आहिनि, तॾहिं त हे अॼु उत्पात मची विया आहिनि। ऐं हाणे त असां पाण ई भॻवान जो भॼन छॾे छॾियो आहे, पंहिंजा नियम छॾे छॾिया आहिनि, सभिनि जो त्याग करे छॾियो आहे। भॼन जो, सुमरन जो, नाम जो, शास्त्रनि जो, ग्रंथनि जो, सभु कुझु आहे, कंहिंखे पढ़ण लाइ फुर्सत कोन्हे। चओ हरि राम।